बाबा संग कंहिंखे बि कोन ॾींदो, हीअं सिर्फ़ु तव्हां सभिनी खे विढ़ाइण चाहे थो। यानी मां त मामा खे गरीब समझंदो हो, पर मामा त वॾो चमड़ो निकतो। तूं को बाबा खे घटि सम्झो आहे छा? मार पायो केड़ी खुशी में मूंखे फाकुर था पायो। चए तो तूं कहां जो भाई कहा एक जो कहा हलो हलो भला मूंसां गाह करायो, वाह जो कम थी वेंदो। अदा तू गाह कंदे? अरे गाह कोन गाहींदुसि, हिन वक़्तु छा जो गाह जेको मां गाहींदुसि। बोरो आहे छा? अरे रे घोड़ो तूं हूंदे मूंखे घोड़ो छो थो चईं? अदीअ जो बि इहो ई इरादो आहे त हे रोज बीठा पादर खाए। मां त चवां थी ॿई वञी कादन खे पादर हणी उबतो टंगे हिते खणी अचोसि, पर छा तव्हां ॿिन्ही में एतिरी थूम आहे? अम्मा अॼुकल्ह दाग थी पिया आहिनि रुगो बसरनि में, तो 12 महीने ई असांखे थूम चखाई न आहे त पोइ थूम ईंदी किथां? तूं त सदाई उबतो सोचींदो आहे, कॾहिं को ढंग जो ॻाल्हाई, ढंग जो सोची? इहा त मूंखे बि ख़बर आहे, मयार सदाई मवारनि मथां हूंदी आहे। तूं छा थी सम्झी? ॾिस भाऊ पुनल, तूं असां पाण में मिट ज़रूर आहियूं, पर तुवारो छोरो जो खैरू हिकु नंबर जो पुछड़ो। ऐं वरी तूं थो चएं पियो त न खैरू खे संग ॾे? हाँ, मां पंहिंजी छोकिरी खे घुटो ॾेई मारे छॾींदुसि न, इन खैरू खे संग न ॾींदुसि। हाँ ये वरी केड़ी टेंशन मटाई अथई? कल पंजे वारियूं ख़बरूं केड़ियूं पियो करी, अॼु केड़ियूं ख़बरूं तो करी? मूंखे पहिरियां ई पक हुई मामा त अबो पुनल असां सां कॾहिं बि सचो न थींदो। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। वसाई सच पुछा करे अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। अॼु पुनल जे पेरनि हेठां ॼणो ज़मीन कढी छॾियो। अॼु निभाग हेॾे काॾे थो मरे, थोरो विथी ॾेई त पियो। ख़बर अॼु तूं ईअं ख़ुशि थो थी, ये बरसात ते ॾेढ ख़ुशि थींदा आहिनि, रुगो टपा पिया ॾींदा आहिनि। हाणे मां तोखे ॾेढ थो लॻां? मूं वरी कहिड़ो जाई में चयो, मिसाल ॾिनमि। मिसाल बि को ढंग वारो मिसाल त ॾे। ॾेढ कुम कचूं गजर मूरी, ये कहिड़ा मिसाल ॾींदी आहियां? मुछू छा बाबा तूं मुछू लाराईंदो छा? हा पुट हा, मां पंहिंजूं मुछूं तुंहिंजूं मुछूं माणे जी हेॾे सण आहे जे जॾहिं बि को छोकिरो ॻाल्हाए न उन सवली वर्दी न ॾिजे। ही सम्झे त हिनखे मां सवली वर्दी ॾियां न? छो न सम्झंदो? जेकॾहिं कुर्ब सां असां हिन सां ॻाल्हाईंदासीं त सम्झी वेंदो न। जेकॾहिं असां हिन सां ताजू कंदासीं त ॻोठ वारा त हिनखे खंब खंब करे छॾींदा। अञा मुंहिंजे बचड़े जी उमिरि छा आहे? हाँ वॾे लाइ त अलाए छा थींदो हिन जो असर। वसाई ही अञा कहिड़ो अरकान खो निकिरंदो? हाणे को अरकान अथसि छा? ही त निभागो असांखे बतार करण जे चक्कर में आहे। बैताल के तो करे? अम्मा बाबे जो कम ही बैताल करणा। हाँ वो बाप न पिणे कॾहिं जिंदगी में पाण खे सुख ॾिनो न असांखे ॾिनई, न वरी ॻोठ वारनि खे सुख जो साह खणण ॾिनो अथसि। बाह अम्मा वरी के बाह लॻिया? मूंखे बाह लॻिया, हिते सीने में बाह लॻिया मूंखे। हे जेको तव्हां सां ॻाल्हायो न, ते मुंहिंजे सीने में बाह थी ॿरे बाह। असांजे ॻाल्हाइण सां तोखे बाह थी लॻे? हाँ बाक़ी तुंहिंजे ॻाल्हाइण सां त गुलनि जी ख़ुशबू थी निकिरे। ॾाढो ख़ुशि हुयुसि, पर तूं मुंहिंजी ख़ुशियुनि में ज़हर मिलाए छॾियो, ज़हर। हाणे हिते वेहणी बेकार आहे, सुठो आहे त उतां के त लड़का वञी उते मरा वञी। अम्मा ए बाबे जी स्पीड छो वधी वई आहे? अब अपने तो सदाई बिना ब्रेक जे मामा इनके छो बदो थई? इन करे इनन के ते बधो तम ते बई जणा तोखे तुजी कुआर कोन था ॾियनि। हाणे तूं हिननि जो ख्याल कर त मां डॉक्टर खे वठी अचां त वरी हिननि जो इलाज शुरू कयूं। मामा कोई मां इन्हनि खे छोड़ियां? अरे जेकॾहिं तूं हिननि खे छोड़ी दे न त तोखे तुजी कुआर कोन ॾींदई। हिननि खे छोड़जा न, बाक़ी हा हिननि खे पादर असली दिल ते हणजाए। मां डॉक्टर खे वठी थो अचां। हा मामा तू वञ, मां हिननि खे कुटियां थो। ठीकु आहे चरनि खे ॾस ॾेई थो वञे। सेठ सुरीला मूंखे कहिड़े नाक खाधो जो तुंहिंजे चवण ते लॻुसि कुलू वशरबू। हीअ समूरी मुसीबत तुंहिंजे करे आई आहे नेराने। चुप कर हाणे, मुंहिंजे करे या तुंहिंजे करे या मुसीबत आई आहे। रुको हिकु चक्कर मां हितां आज़ाद थियां, पोइ जेको तोसां असरु कंदुसि न दुनिया ॾिसंदी।
कादनि जे सोला हथ सां मां कोन कढंदो असांखे शाकूं ॾेई ॾेई चरियो कंदो जानू जानू मां तोखे चाहे प्यारींदो मुंहुं वटि कढ न न मामे चवा तू भॼी वेंदे हा मां भॼंदुसि कोन हथ थकिजी पिया आहिनि इन्हनि खे थोरो साह खणाया नेराने जानू वारो कर मुंहिंजा बि हथ खोल मट करे पियो मारी दो सवा हा चुप कर माठ कर सेठ सुरीला डॉक्टर खां अॻु में मता ही जानू चरियो असांखे पादर हणे कुलू शरबू हितां रुगो आज़ाद थिया त मिठे भत जो देगड़ो वंडी नुर नेराने कुझु कोन थींदई भली केतिरो बि बासियूं बास ॿुधो कोन थई त फासण खां पोइ फतकण कहिड़ो अदा मुली वन भला थाए मुली वन आखिर ही सब कुछ केस ताईं थींदो जेसी ताईं बाबो पुनल नथो थकजे तेसी ताईं मां इहो कंदो रहंदुसि ॾिसां त बाबो पुनल कॾहिं थो थकजे अदा मुली वन लगा से न कबो बा वडन जो चवण वठबो आ ओपरी है छा तो दे मां उते ना आहे त बस छा थींदो इन घर जो अम्मा बाबा खे वारो वठरायो आहे हाणे जल्दी कर तूं मूंसां वारो वठराए ईअं न थिए जो हे ॿई थोरा असांखां खटी वञनि ठीकु आहे अदा तूं था थन त मां वली धोयां थी थामान न छोरी न तू भा सां सामान में हथ न विझराइजाए तू बाबे ते वालो वथलाए थी बाती मां पंहिंजे थिती लदे भा ते वालो थो न वथलायां मां बि ॾिसां थो त हे थोरा असांखे कीअं था मारनि अरे हाणे तूं छॾ ख़बरुनि खे वञो ताक़त मोटरसाइकिल काया तालूं शहर छा चई अरे मोटर साइकिल चेपल पल खाईंदे बाबा अरे हाणे वाट बंदि करे पता लाइ हाणे न खल बाबा त सदाई छितो लॻो पियो आहे कॾहिं बि पंहिंजे औलाद सां प्यार सां ॻाल्हायो ई कोन अथसि किथे हलणो आहे मामा हवाई जहाज़नि जे अॾे ते हलण जो प्रोग्राम आहे वो हिते किथे आहे उहो परे न आहे मामा उहो असांजे बगल में आहे तूं रुगो खट छॾ हल हल उठी अॼु मां बि आसमान जो सैर करे ॾिसां अदा मां त चवां थी हिते वेठो रहो मोलण सां मतां गॾु वियो आहीं घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी ओ सा न था खणी सघूं कोला न दा मोड़ो ॾिस जानू तूं मूंखे हितां छोड़ मां तुंहिंजी शादी करायां तोखे कुंवार वठी ॾियां
तू मूंखे कुंवार वठी ॾींदे? हाँ जानू तू रुको मूंखे त छोड़ त सही नेराने। हाय हाय शादी मज़ो, जानू घोट अदी ध्यानी कुंवार, हाय हाय मज़ो। जानू मूंखे बि छोड़, मां तुंहिंजी शादीअ ते झुम रड़ंदुमि। हो जमाल कुलू वशरबु तू नचंदे ऐं शादी कराईंदो, हाय हाय पोइ त मज़ो ई मज़ो, शादी जो मज़ो। मज़ो वॾो आहे, जल्दी कर छोड़, किथे इहो कारी न अची वञे नेराने। कहिड़ो कारी? अरे तू न सम्झंदे, जल्दी छोड़, किथे तुंहिंजी कुंवार न हली वञे। कुंवार हली वेंदी? हाँ हाँ तोरी कुंवार भॼी वेंदी नेराने, जल्दी कर खोल। काॾे कुंवार भॼी वेंदी? सेठ सुरीले जा सवाल ई कोन पूरा थींदा। जानू तूं खोल खोल मुंहिंजा बच्चा, तुंहिंजी शादी कराईंदासीं। जेकॾहिं नथो छोड़ी न पोइ तुंहिंजी शादी कोन कराईंदासीं। हा हा छोड़ियां थो मां तव्हांखे, पोइ मुंहिंजी शादी कराइजो। हा हाँ हाँ तुंहिंजी शादी कराईंदासीं नेराने। एतिरी तकड़ छो था कयो बाबा? अञा तव्हांजो इलाज मुकमल थियो ई कोन्हे, तव्हां इहे भॻा था वञो। हा पोइ कार्रवाई शुरू कयूं। डॉक्टर साहब अॼु हिननि ॿिन्ही जो मुकमल इलाज करिणो आहे, पोइ सुभाणे वरी ॿियनि खे नंबर ॾियणो आहे। हा पोपरी पोपरी तू त मरो मासा त हल तो न के रोकऊं त। अम्मा अॼु भला ॾे 100 त मामे खे वञी आसमान जो सैर करायां। 100 में आसमान जो सैर वो त मां तोखे थो ॾियां। अदामत हिन जे चवण में लॻो आहे, हेड़ियूं तुंहिंजूं मतियूं मुंझाईंदी जो आसमान त छा सते आसमान तां बि अॻिते हलियो वेंदे। सच में मामा तो वटि अहिड़ो को जादू आहे? मामा मूं वटि अहिड़ा जादू हिन असुल ॻाल्हि ई न पुछ, पर अम्मा वारो बि त ॾे न। तू छॾ आदि खे, ही वटि 200 मूंखे आसमान जो सैर कराया। अदा कुझु अकुल करे, पोइ मूंखे दाह न ॾिजांइ त मोलण मूंसां झुठ कई आहे। आसमान जो सैर को सस्तो आहे छा? तूं छॾ अम्मा खे, अच त मां तुंहिंजे लाइ तयारी करायां। किथे हलणो आहे मामा? हवाई जहाज़नि जे अॾे ते हलण जो प्रोग्राम आहे। उहो हिते किथे आहे? उहो परे न आहे मामा, उहो असांजे बगल में आहे, तूं रुगो खट छॾ। हल हल उथी, अॼु मां बि आसमान जो सैर करे ॾिसां। अदा मां त चवां थी हिते वेठो रहो, मोलण सां मतां गॾु वियो आहीं। अम्मा हाणे तूं त छॾ न, मां मामे खे सस्तो सैर थो करायां, मथां तुंहिंजो किरोध छॾे ई नथो। उथ मामा, किथे ठहियल कम न डाहे विझनि। कहिड़ो ठहियल कम? इहो तुंहिंजे सैर कराइण वारो प्रोग्राम। हल मामा पोइ देरि न कर, हलिया। असुल इहो ढोलण बि वियो कम खां, हाणे होश मां कढी पोइ वापसि वठी ईंदुसि। मामा आदि पोपरी अम्मा ऐं बाबो पुनल इहे कोई बि नथा अचनि। बाक़ी मां घोट हाज़िर आहियां, पोइ कॾहिं तो मूंखे मोड़ पोइ इहे पाराए। हाँ मोचड़न जो मोड़ ओयो ॿुधाए इहो छा थो चए मामा? तो पाण त चयो त तुंहिंजी शादी मां दयाणीअ सां कराईंदुमि। त पुट मां किथे मना कई आहे? वञो पंहिंजी माउ भेण खे ते वठी अचो, जेकॾहिं उहो अचनि थियूं त ठीकु, न त न ॾींदुसि। मूं वॾी कोशिशि कई आहे मामा, पर बाबा पुनल उन्हनि खे नथो छॾे। पोइ साईं रिश्ते खां मथे ॾिस, जेकॾहिं उहे नथियूं अचनि न त पोइ रिश्तो बि कोन्हे। ठीकु आहे मामा, वञा थो, वरी बि कोशिशि कयां। हलो हलो न वात खे गोदो न कर। मूं ख़बर ॻाल्हि त ॿुध, सच में इन्हनि खे संग ॾींदे या इन्हनि खे पतो बताल करी रुगो? मां हिन पुनल जी मिटी पलीत करण थो चाहियां, तूं रुगो वेही तमाशो ॾिस। पताशो बाबा किथे आहे पताशो? पताशे खाधे असली घणा ॾींहं थिया आहिनि। पताशो न अदा, तमाशो तमाशो। टमाटो न
हा टमाटो बि खाई वेंदुसि ॻाढ़ो टमाटो हूंदो न उहो खाई वेंदुसि है ही बुख खां सुकल जूतो ई खाई वेंदो रुगो आने ॾियो हिनखे बाबा तूं छा खाईंदे अरे हाणे तूं छॾ ख़बरुनि खे वञो उतां किथे मोटरसाइकिल काया तालूं शहर छा चई अरे मोटरसाइकिल चेपल खाईंदे बाबा अरे हाणे वाट बंदि करे पता लाया हिन खल बाबा त सदाई छितो लॻो पियो आहे कॾहिं बि पंहिंजी औलाद सां प्यार सां ॻाल्हायो ई कोन अथसि हाणे छोरी ॻाल्हाइण जो अकुल इहो अथई ॾिसे नथी हिक सां ॻाल्हाए त ॿियो छुतो थो बीठो आहे अञा छुतो न थिया ओ ख़बर हेसि हथ थी ॿुधाए छॾाणे हिन फॾनि खे जान न्याणी वेठी आहे आख़िर केसि ताईं हुनखे विहारींदासीं ॾेई जान छॾा छो छोरी पोड़ी थी वई आहे छा बाबा मथे में अछा वार पइजी विया आहिनि अञा पोड़ी थियण खे सिंग फुटंदा छा तुंहिंजो साहु न वञे तुंहिंजो बिलो कयां थो पर पहिरियों हिन पुनल खे त सभु कुझु सेखारियां पोइ तुंहिंजो बिलो करे वठंदुसि टिकेट हिते कटराए बिया मामा थोरो सब्र त कर न चांद मोलण चालो त्यारा बा वो गिलास भरे करे पहिरियां मामे खे प्यार न मां ही नया पिया थो अबाई शरबत तो शरबत पीअंदे त आसमान जो सैर कंदे ओ अदा हिकु शर्त त छा मूंखे तुंहिंजा 10 शर्त क़बूल न 10 न बस तूं मुंहिंजी हिकिड़ी शर्त मञ पोइ तूं जीअं चवंदे मां ईअं कंदुसि ॿुधाए कहिड़ो शर्त आहे घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी डॉक्टर बिजली थी वई 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 अची वई 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 बिजली वई हा वई वई माता वारनि खे अलाह साईं वॾी हयाती ॾिजाए असांजी त जान बची वई डॉक्टर साहब अॼु हिननि जो भाव आहे बिजली बि पई थी अचे ऐं वञे अॼु हिननि माथो कढ कादन मूंखे वापसि वञिणो आहे जे सुभाणे ताईं इहा हालत रही न त पोइ तूं घबराए न डॉक्टर साहब सुभाणे मां बैटरी थो हथ कयां वॾी भला उन ते कमु थी वेंदो बैटरी जो करंट त बिजली खां वधीक ख़तरनाक आहे उन जे शाक ॾियण सां त ही हमेशह जे लाइ चरिया बणिजी वेंदा पोइ सुभाणे हिननि ॿिन्ही जो बिलो कयां थो ॿुधाईंदो साण त चरियो धातुरो प्यारे माण्हुनि खे कीअं चरियो कबो आहे जो ख़बर प्यालो तयार आहे मामे खे वॾी तकड़ आसमान जो सैर करण जी वाह अरे पोइ ओॾा हल न हिते छा थो करे टिकेट हिते कटराए बिया मामा थोरो सब्र त कर न चांद मोलण चालो त्यारा बा वो गिलास भरे करे पहिरियां मामे खे प्यार न मां ही नया पिया थो अबाई शरबत तो शरबत पीअंदे त आसमान जो सैर कंदे या भंगा मूंखे न मुझायो मोलण पोइ छा सलाह आहे अबा सलाह वरी कहिड़ी चुरकी न पीअंदो त सुर वरी कीअं कंदो अचो अचो त गॾिजी प्यारियूं सिधा कीअं न पीअंदो सोरीअ बि प्यारी ॾाढी अचो अरे हथ कढो मां चवां वठो हथ कढो मुमा मामा इहा तुंहिंजी कावड़ इझा झकी थी मुंहिंजो थोरो भंग भटारी जो असर त थियण ॾे न तुंहिंजा सभु टेंशन लही ईंदा तूं आसमान जो सैर करण लाइ निकिरी वेंदे तूं आख़िर चाहीं छा थो ख़बर छो मुंहिंजे घर फिटाइण जे चकर में आहे मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे अच्छा तूं जे असांजे विच में जेको मसइलो हुयो उहो त ॻाल्हियुनि जे ज़रिए बि हलो थी सघे पियो न तूं टप ॾेई मुंहिंजे मथां कई फिरियाद हाणे ज़ाहिर आहे मां बि त कुझु न कुझु त कंदुसि न ओ बाबा मुंहिंजी तौबा मुंहिंजे अबे ॾाॾे सतनि पीढ़ियुनि जी तौबा मुंहिंजी जान छॾ हा बिल्कुलु सही चई मां तुंहिंजी जान छॾींदुसि पर हिकिड़ी शर्त आहे ओ अदा हिकु शर्त त छा मूंखे तुंहिंजा 10 शर्त क़बूल न 10 न बसि तूं मुंहिंजी हिकिड़ी शर्त मञ पोइ तूं जीअं चवंदे मां ईअं कंदुसि ॿुधाए कहिड़ो शर्त आहे हा पहिरियों इहो वाइदो कर जेकॾहिं तो मुंहिंजो शर्त पूरो न कयो न त पोइ जेको ॾंडु ॾोह तो ते मां रखियो उहो भरणो पवंदो
उहा त मां तोसां वाइदो थो कयां जेकॾहिं तुंहिंजो शर्त पूरो न कयमि न त तो जेको ॾंढ ॾोह चयो मां भरे ॾींदुसि। हा वाह जो ॻाल्हि कई। हाणे शर्त इहो आहे त तूं मुंहिंजे पुट मिर्चूअ खां लफ़्ज़ प्यार तूं चवराए, पोइ तूं जीअं चवंदे मां ईअं कंदुसि। बसि इहा ॻाल्हि इजो तो हिन खां चवरायां। हा बसि ठीकु आहे, हाणे तूं शुरू थियो न मां अचां। प्यार प्यार मार बापो तो के मार तो जे। अरे मार न चओ प्यार प्यार। रड़ियूं छो तो करी, तो के हार खपे न। बंदूक हुजे वात वारी हणाए। अरे बोड़ा गल मां तो चवाए प्यार 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 रे। रड़ियूं छो तो करी, पो इए चवण नार नार हिन वक्त कीअं लॻंदा, ट्यूबवेलन जो दौर लॻो पियो आहे। वॾड़ा सच चई विया आहिनि, 80 मत खसी, हिन महिल नार था लॻनि। डॉक्टर साहब हाणे बसि घणी थी अथनि, मुंहिंजे ख़्याल में त हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदा। हाणे इन चोरे जो वारो अथई। राम ख़ुदा जे वास्ते राम, जेकॾहिं मुंहिंजी बि अहिड़ी हालत कंदसि पोइ हिननि खे केरु वठी। हा इहा ॻाल्हि कम जी कई। हाणे हिननि ॿिन्ही खे गेले वञी किथे बिलायतो करी वठी वञी। हलो 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 गेल गेल ईअं प्यार को अचरियो धातुरो ख़बर पियो न त कादन कीअं किनो कंदो आहे। कादन असांजो कमु ख़तमु, हाणे असां वञी सघूं था न। न बाबा अञा किथे थो वञणो ॾियाव, अञा अहिड़ा ॿ केस आहिनि उन्हनि खे सुधारणो आहे, पोइ तव्हांखे इजाज़त आहे। पोइ देरि न कयो, उन्हनि खे बि वठी अचो न। उन्हनि खे वठी अचण जी का बि ज़रूरत कोन्हे, उहे वीचारा सुभाणे पाण ई अची हिते पहुचंदा। रुगो रातो की रात टिप, सुभाणे खां वरी कमु शुरू। अरे यार केॾो तोखे प्यार सां थो सम्झायां, त सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ चओ प्यार प्यार प्यार। आचार आचार जो नालो न वठ, मुंहिंजो वात पाणी पाणी थो थिए, ॿी का ॻाल्हि कर। अरे का ख़ुदा जी मार पवंदई, मां तो चवां प्यार प्यार, तूं काॾे थो वञे रे अचार ॾे। अबा ख़ुदा जी मार पवंदई, अलाए कहिड़ो हिन सां हशर करे हिते वठी आयो आहियासीं। अबा हिन जो दिमाग़ हाणे सालिम रहियो त ठीकु आहे, न त तुंहिंजे नाने मां सॼी ज़िंदगी मां हारजी वेंदमि। नानो अॼु मरे या सुभाणे उनजो खुटको न कर मां, तूं मामे जो सोच वारो कर। मूंखे तूं इहो ॿुधा त भला हिन न्याणीअ जी शादी तोखे कराइणी आहे या न, या छो मथो करे घर में कुराड़ो करे छॾींदसि। छोकिरी जी शादी मां कंदुसि ज़रूर, पर सिधी ॻाल्हि आहे इन्हनि चरियनि खरनि ॿातनि ॿोड़नि खे न ॾींदुसि। छा भला हिन जे लाइ को मथो आसमान तां ॿियो रिश्तो ईंदो छा? खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी, खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी साईं, खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी।